अस्सलाम वालेकुम दोस्तों, छाला उम्मीद कयां दोस्तों सब ठीक होंदा। अज दुलाब जी एक नई अपडेट खणी तव्हां ताईं पहुता आहियूं। इंशाल्लाह तव्हांखे हीअ वीडियो पसंद ईंदो। हीअ कुझु अदाकारनि जूं ॻाल्हियूं आहिनि जेके तव्हांखे वीडियो पहिरीं मूं ॾिनी हुई ऐं हीअ बि वीडियो उन अदाकारनि ते आहे जिन ॿुधायो आहे त कॾहिं ऑनर थींदो दुलाब ड्रामो ऐं तमामु जल्द ऑनर थियण वारो आहे। दोस्तों जी आउं आहियां नंढड़ो एक्टर एजाज़ अली मलाह। ज़हर ज़िंदगी ड्रामे में आकम खान जो किरदारु कयो आहे। ऐं असांजो सिंध टीवीअ ते न्यूज़ सॉप सीरियल दुलाब मथे महीने जी 10 तारीख़ ऑनर थींदो। मौला आबाद कंदो लख करोड़। या अली मदद। तो अस्सलाम वालेकुम, मां हकाज़ी लियाकत जंहिं ज़हर ज़िंदगी में मंज़ूर जो कैरेक्टर कयो। हाणे 10 महीने जी 10 तारीख़ ते दुलाब ड्रामो असांजो सॉप सीरियल हले पियो। उनमें मुंहिंजो मलूक जो कैरेक्टर आहे। मां मलूक जो कैरेक्टर करे रहियो आहियां। अल्लाह कंदो ख़ुशि रहंदो, सता साथ सलामत, सिंध सलामत। अस्सलाम वालेकुम।